गॾ उहो ई आथर ॿिया पयसि त भउ कोन्हे, यानी आहे उहो ई ख़सीस ऐं कीन जहिड़ो, पर जेकॾहिं लिबास खणी चङो पहिरियां ई त इन्हीअ करे को मुअतबर कोन थी पियो। ॻाल्हि कंदा आहिनि त बनी अब्बास ख़लीफ़नि मां ख़लीफ़े हारून रशीद जी हुकूमत में चोरनि ऐं धाड़ेलनि मुल्क में अंधेर मचाए ॾिनो हो। ख़लीफ़े जे हुकुम मूजिबि जंहिं झंग में उहे डाकू पंहिंजो देरो ॼमायूं वेठा हुआ, तंहिंजे चौधारी सरकारी फ़ौज घेरो करे केतिरनि ई डाकुनि खे मारे छॾियो। उन्हनि मां के भॼी विया त के वरी गिरफ़्तार बि थिया। उन्हनि गिरफ़्तार थियलनि में धाड़ेलनि जे सरदार जो नौजवान ऐं हसीन पुट यूसुफ नाले बि ख़लीफ़े वटि गिरफ़्तार थी आयो। ॿियनि डाकुनि खे त फांसी ऐं उमिरि क़ैद जी सज़ा मिली चुकी, बाक़ी रहियो यूसुफ जी नौजवानी ऐं हुस्न जे सबबि ख़लीफ़े खेसि केस ॾोह त माफ़ कया, उल्टो खेसि पाण वटि मुआज़िज़ अमीरनि जी सिफ़ में मुक़रर कयाई। ख़लीफ़े जे इन्हीअ फ़ैसिले ते जाफ़र बर्मिकी वज़ीर आज़म घणो एतिराज़ वरितो। ख़लीफ़े खे चयाईं त अवीं हिन खे नौजवान ऐं सुहिणो ॾिसी मथसि महिरबान आयो, मगर गॾ उहो ई आहे, यानी उहो ई डाकुअ जो पुट। अवीं खेसि कहिड़ा बि ॿिया लिबास ढकायो त बि गॾ उहो ई गॾ। हिन मां भलाईअ जी कॾहिं उमीद न रखिजो। मगर ख़लीफ़े न मञो। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ ख़लीफ़े वटां केतिरी रोकड़ ऐं जवाहरात चोरी करे रातो वाह भॼी वियो ऐं वज़ीर आज़म जाफ़र बर्मिकीअ जो कौल सचो साबित थियो त गॾ उहो ई आथर ॿिया पयसि त भउ कोन्हे। दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।